कंडियारो भरसा मोहब्बत डेरो लिंक रोड ते नामालूम हथियार बंदन फुर करण बाद मजम्मत करण ते नौजवान इमरान कुरैशी के जख्मी करे फरार थी विया। जख्मी नौजवान के इलाके वासिन पारा मकामी अस्पताल मुंतकिल किया वियो। हुन एसएसपी नौशरो फेरोज का मुतालबो कयो त बदअमनी ते ज़ाब्तो आणे इलाके में अमन कायम कयो वञे। रिक्शा में तेज रफ्तार ट्रालर जो मोटरसाइकिल से टक्कर थी पयो। नतीजे में सकरण वासी मसमात मोमिन मौके ते फौत थी वई, जॾहिं त संदुस मुड़स सख्त जख्मी थी पयो। इलाके वासिन पारां जख्मी मीर हसन ऐं संदुस घरवारी जे लाश के मकामी अस्पताल मुंतकिल कयो वियो, जितां ज़रूरी कार्रवाईनि बाद लाश वारसन हवाले कयो वियो। ॿिए पासे पुलिस ट्रालर ड्राइवर ऐं ट्रालर के तेवील में वठी छॾियो आहे। गंबट में हिंदू बिरादरी पारा लाल साईं जो चालीहो धर्मी दण पूरो थियण बाद हिंदू बिरादरी के पाड़े में रैली कढी वई। रैली में नौजवान पोड़न पकन समेत ॿारनि झूमरियूं हणंदे शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि में गुज़र करण बाद रोड़ी कैनाल ते पहुता, जिते सिंधु दरिया के गुलन की भेटा पेश कई वई। कराची में जाली बाण ठाहींदड़ फैक्ट्री खिलाफ डिप्टी कमिश्नर केमाड़ी पारां छापो हयो वियो। छापे दौरान असिस्टेंट कमिश्नर केमाड़ी मुर्क गुल मूजिब डिप्टी कमिश्नर तारिक चांडियो की अगवाणी में कार्रवाई कई है। कार्रवाई दौरान एडिशनल डिप्टी डायरेक्टर ज़रात पिण कार्रवाई में मौजूद हो। बाण ठाहिण वारियूं 8 ड्रम मशीनूं, एंग्रो फर्टिलाइजर जो 2 रसीद किताब, जाली DAP NP जा 4000 थेला समेत ॿियो सामान हथ कयो वियो आहे। उन मौके ते डिप्टी कमिश्नर केमाड़ी तारिक चांडियो चयो त जाली बाण ठाहिण सबब आबादगार सख्त परेशान थी रहिया आहिनि। पुलिस जाली सामान ऐं मशीनरी तहवील में वठंदे जांच शुरू करे छॾी। अठ मोरी भरसां ॻोठ मीर हैदर खान टालपुर के प्राइमरी स्कूल की बिल्डिंग ज़बूनाल थियण खिलाफ उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते अॻवाणनि चयो त स्कूल बिल्डिंग में काफ़ी दफ़ा छित जा चापुड़ किरण सबब शागिर्दनि में ख़ौफ़ पखेड़जी वियो आहे। स्कूल में बिजली वाशरूम समेत बुनियादी सहूलतुनि जी सख्त खोट आहे। उन्हनि इख्तियारियुनि खां मुतालबो कयो त स्कूल जो मरम्मती कमु कराए शागिर्दनि के बेहतर तालीमी दर्सगाह ॾिनी वञे।